गोठाणन पारां चुलिस्तान सिंधु दरिया ते केनाल अॾण खिलाफ एहतजाज। तफ़सील मुताबिक़ फुलजी स्टेशन ॻोठ पुराणो देरो जे सियासी समाजी सहाफ़ी ऐं शागिर्दनि पारां सॼी सिंध जियां सिंधु ते केनाल अॾण खिलाफ घरनि खां ॿाहिरि निकिरी आया ऐं एहतजाज पिणु कयो वियो। ॻोठाणनि चयो त सिंधु ते केनाल अॾण जो मक़सदु सिंध खे बंजर बणाइण आहे, जंहिं मंसूबे खे सिंध जे अवाम रद्द करे चुको आहे। पर वफ़ाक़ी हुकूमत वफ़ाक़ पंहिंजे होड़ ते क़ाइमु आहे, जॾहिं त सिंधु दरिया ते केनाल अॾण सां वॾो नुक़सान थी सघे थो ऐं हर जानदार खे पाणी न मिलंदो त संदन जीअण महाल थी वेंदो। इंसाननि सां गॾु जंगली जीवत ऐं आबे हयात पिणु ख़तरे में पइजी वेंदी। सिंध जो जियापो आहे, जंहिंखे सिंध में रहंदड़ हर ग़ैरतमंद बाशऊर माण्हू क़बूल नथो करे सघे। वफ़ाक़ ऐं पंजाब हुकूमत खे पंहिंजे कयल फ़ैसिले ते सोचणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। ईअं न थिए त ज़बरदस्ती मढ़ियल ग़ैर क़ानूनी फ़ैसिले खे अवाम रद्द करे पंहिंजे हक़नि ख़ातिर रोडनि ते वेही पाण फ़ैसिला करे, जेके मुल्क ऐं क़ौम जे लाइ ख़तरनाक साबित थी सघनि था। असीं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो करियूं था त अॼु ख़ुदि नोटिस वठी सिंध दुश्मन मंसूबे खे ख़तम करे सिंध जी अवाम मां बेचैनी ख़तम कई वञे। ॻोठाणनि पारां सिंधु ते धाड़ो नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर जा नारा पिणु लॻाया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।